खैबरलग ॻोठ जुमा शोक में आवाज़ हक़ इत्तेहाद तला मटियारी जो अॻवान पीर अली शेर सरहंदी सैयद ज़मान शाह लकियारी मोहम्मद लाइक फ़कीर फिदा हुसैन सोलंकी ऐं आवाज़ हक़ इत्तेहाद जे मेंबरनि जो दौरो ॻोठाणनि ऐं पीर अली शेर सरहंदी जो चयो त असांजो ॻोठ क़दीमी आहे। असां सदाईं पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिनो आहे ऐं हर दफ़े पीपल्स पार्टी हिन ॻोठ मां खटियो आहे ऐं असांजे ॻोठ खे छो नज़रअंदाज़ कयो पियो वञे। जंहिं तां पीर अली शेर चयो त पीपल्स पार्टी जा जेके यूसी शेर मोहम्मद ठोड़ा जा चूंडियल उहिदेदार आहिनि उन्हनि खां पुछां थो त ॻोठ जुमा शोक जा जेके फंड हुआ उहे किथे ख़र्च कया, छो घटियूं नालियूं ऐं ड्रेनेज सिस्टम जी मरम्मत छो नथी थिए। हुन वधीक ॿुधायो त हितां जो MNA MPA ऐं वज़ीर आला सिंध खे अपील थो करियां त हिन ॻोठ ते जेतिरो जल्दी थी सघे हिन ॻोठ ते नज़रसानी करियो ऐं हितां जा करप्ट उहिदेदारनि खे हटायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।